ख़लीफ़ा मामून रशीद जे दौर जी ॻाल्हि आहे। हिकु भेरे ख़लीफ़े जे दरबार में हिकु ग़ैर मुस्लिम आयो। उन तमामु घणियूं ॻाल्हियूं कयूं। मामून रशीद उनखे इस्लाम क़बूल करण जी दावा ॾिनी, पर हुन इनकार करे छॾियो। हिकु साल खां पोइ उहो वरी आयो। उन वक़्तु उहो कलमो पढ़ी मुसलमान थी चुको हो। उन काफ़ी इल्म दीन बि सिखी रखियो हो। उन खां जॾहिं पुछियो वियो त अव्हांजे इस्लाम क़बूल करण जो सबबु छा बणियो, त उन चयो, गुज़िरियल साल जॾहिं मां अव्हांजी मजलिस मां उथी वियुसि त मूं मुख़्तलिफ़ मज़हबनि जो इम्तिहान वठण जो इरादो कयो। जीअं त मूं तौरात, इंजील ऐं क़ुरान करीम जा टे नुस्ख़ा लिखिया, जिन में पंहिंजे तरफ़ खां घटि वधाई करे छॾी। हीअ नुस्ख़ा खणी करे मां तौरात ऐं इंजील वारनि वटि वियुसि। उन्हनि मूंखां उहे नुस्ख़ा ख़रीद कया, पर जॾहिं मां क़ुरान करीम जा मटायल नुस्ख़ा खणी करे इस्लामी कुतुबखाने में वियुसि त उन्हनि हिन खे गौर सां पढ़ियो। जॾहिं उन्हनि ॾिठो त हिन में कमी पेशी कई वई आहे, त उन्हनि उहे नुस्ख़ा ख़रीद करण खां इनकार करे छॾियो। उन सां मूं ते इस्लाम जी सचाई वाज़े थी वई ऐं मां कलमो पढ़ी करे मुसलमान थी वियुसि। ॿियनि नबियुनि सॻुरनि ते जेके सहीफ़ा ऐं किताब नाज़िल थिया, उन्हनि जे उम्मतुनि उन्हनि जो क़दुरु न कयो ऐं उन्हनि में तब्दीली करे छॾी। पर महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीअ अव्हांजो शान आहे जो अल्लाह पाक अव्हां ते नाज़िल थियण वारे किताब याने क़ुरान करीम जी हिफ़ाज़त पाण पंहिंजे ज़िम्मे करम ते खईं। लिहाज़ा अव्हां ते नाज़िल थियण वारे किताब क़ुरान करीम में कॾहिं बि तब्दीली न थींदी। प्यारा इस्लामी भाइरो, अॼु फितननि जो दौरु आहे। हर रोज़ कई फितना पैदा थी रहिया आहिनि। इल्हाद याने बेदीनी हिकु फितनो आहे। उन्हनि बेअक़लनि जो चवणु आहे त इंसान खे सिरे खां कंहिं दीन जी ज़रूरत ई न आहे, बसि पंहिंजो अक़ुलु जेको चए उन ते हलंदा रहो। हीअ अहिड़ा बेदीन आहिनि जेकी अल्लाह पाक जे वजूद जो ई इनकार कंदा आहिनि। अस्तग़फिरुल्लाह। अहिड़ी तरह ग़ैर मुस्लिम तहज़ीबुनि जो फितनो, अहिड़ी तरह सेक्युलरिज़म, रेशनलिज़म ऐं ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा फितना हर रोज़ पैदा थी रहिया आहिनि। बसि जंहिंजे वात में जेको अचे थो ॻाल्हाईंदो हलंदो वञे थो। वरी टेक्नोलॉजी जो दौरु आहे। हर नंढे वॾे ॿार वटि मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया आहे। पहिरियां ईअं हूंदो हो त हिकु जाइ ते को फितनो पैदा थींदो हो त उते ई महदूद हूंदो हो। ॿिए शहर या मुल्क ताईं उनजा असर पहुचण खां पहिरियां ई ख़तमु थी वेंदा हुया। हाणे सोशल मीडिया तबाही मचाए रखी आहे। दुनिया जी हिकु कुंड में को फितनो उथे थो त ॾींहं महीना न बल्कि सिर्फ़ु कुझु मिंट लॻनि था। नंढे नंढे ॻोठ बहिराणियुनि ताईं उन फितने जा बुरा असर पहुची वेंदा आहिनि। अहिड़े हालात में असां छा कयूं? पंहिंजो दीन कीअं बचायूं? अल्लाह पाक जे पसंदीदा दीन, प्यारे दीन इस्लाम ते क़ाइमु कीअं रहूं? क़ुरानी आयत ॿुधो, जेकॾहिं अव्हां पंहिंजो ईमान बचाइणु चाहियो था, असां ख़्वाहिश रखूं था त हिन दुनिया मां ईमान बचाए करे वेंदासीं, असां ते लाज़िम आहे त हिन आयत करीमा खे पंहिंजे दिलि ते लिखी छॾियूं। अल्लाह पाक फरमाए थो, फ़ाक़िम विजहक लिल्लज़ीन हनीफ़ा। तर्जुमो, पोइ हर बातिल खां जुदा ते पंहिंजो चहिरो अल्लाह जी इताअत लाइ सिधो रख। याने इंसानो, हर पासे खां निगाहूं हटाए करे दीन खे पंहिंजो क़िबलो बणायो। को कुझु बि चवंदो रहे, को कहिड़ा बि दलील ॾींदो रहे, कहिड़ी बि लालच ॾिए, उन्हनि ॾांहुं निगाह करणी ई न आहे। कंहिंजी ॻाल्हि ॿुधणी न आहे। पंहिंजे दिलि में का बि ॿी ॻाल्हि अचणु न आहे ॾियणी। हर इस्लाम जे मुखालिफ़ ॻाल्हि खां कटिजी करे पंहिंजे दिलि, दिमाग़, अखि, कन वग़ैरह जो क़िबलो दीन खे बणायो, त जीअं भटकण जो इम्कान ई न रहे। क़ुरान पाक में आहे, तर्जुमो, ऐं जेको इस्लाम खां सवाइ ॿियो को दीन चाहींदो त उन खां हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। याने इस्लाम खां हटी करे कंहिं दीन, कंहिं मज़हब, कंहिं ॻाल्हि, कंहिं नज़रिए, कंहिं फ़लसफ़े जी जॾहिं का अहमियत ऐं वैल्यू ई न आहे, जॾहिं उहो आख़िरत में क़बूल ई न आहे, नजात ई नथो ॾेई सघे, त उन दीन, मज़हब, नज़रिए खे अपनाइण जो कहिड़ो फ़ाइदो? इस्लाम खां हटी करे जेतोणीकि हज़ारे हसीन मिलनि, असांखे यार मटाइणो ई न आहे। यानी असांखे का ॿी ॻाल्हि ॿुधणी न आहे, न ई उन ॾांहुं माइल थियणो आहे। सिर्फ़ु इस्लाम, बसि, ॻाल्हि ख़तमु। प्यारा इस्लाम भाइरो, अॼुकल्ह रेशनलिज़म यानी अक़ल परस्ती जो फितनो बि निहायत आम आहे। हूअं त हीउ तमामु पुराणो फ़लसफ़ो आहे। शायदि कई माण्हू हिन फितने खां वाक़िफ़ ई न हुजनि, पर हाणे हिन जा असरात तमामु आम थी चुका आहिनि। जंहिंखे ॾिसो पंहिंजे अक़ल जी ॻाल्हि कंदो आहे।
दीनी अहकाम जे मुक़ाबले में पंहिंजी सम्झ जी ॻाल्हि कई वेंदी आहे। कंहिंखे व्याज जो हराम हुजणु सम्झ में न ईंदो। को चवंदो आहे इस्लाम पर्दे जो हुकुम छो ॾिनो, को चवंदो आहे विरासत में औरत जो अधु हिसो छो आहे। कुझु नादान औरतुनि खे शिकायत हूंदी आहे त मर्दनि खे हाकिमियत छो ॾिनी वई, मर्द खे चइनि शादियुनि जी इजाज़त आहे त औरत खे छो न आहे, औरतुनि ते इस्लाम पाबंदियूं छो लॻायूं आहिनि, वग़ैरह वग़ैरह। अहिड़ा कई दीनी मसइला आहिनि जेकी माण्हू जे सम्झ में न आहिनि ईंदा। जॾहिं सम्झ में न आहिनि ईंदा त उन्हनि ते अमल न आहिनि कंदा, बल्कि कुझु नादान त ज़िद ऐं हट धर्मी ते लही ईंदा आहिनि ऐं इनकार जी तरफ़ बि वधी वेंदा आहिनि। अल्लाह पाक असांखे अहिड़ी नादानी खां महफ़ूज़ फरमाए। ॾिसो, कंहिं शइ जे इल्मु अचण जा 3 ज़रिया हूंदा आहिनि। हिकु ज़रियो आहे असांजा हवास, यानी अखि, कन वग़ैरह। खोड़ शयुनि खे असां ॾिसी करे सुञाणे वेंदा आहियूं। हेठि ज़मीन आहे, मथे आसमान आहे, आसमान ते तारा चमकंदा आहिनि, असां अखियुनि सां ॾिठो ऐं सुञाणे वरितो। एतिरी मालूमात जे लाइ असांखे कुझु बि सिखणु पढ़ण जी ज़रूरत न आहे हूंदी। ॿियो इल्मु अचण जो ॿियो ज़रियो असांजो अक़ुलु आहे। कई उलूम उहे आहिनि जेकी असां अखि, कन वग़ैरह जे ज़रिए नथा सिखी सघूं। उन्हनि जे लाइ असांखे पंहिंजो अक़ुलु इस्तेमालु करिणो पवंदो आहे। जीअं मैथामेटिक्स, साइंस, फिज़िक्स, केमिस्ट्री वग़ैरह इहे उलूम आहिनि जेकी सिखण जे लाइ असांखे कंहिं उस्ताद जो सहारो वठिणो पवंदो आहे, स्कूल वञिणो पवंदो आहे। टियों इल्म जो जेको ज़रियो आहे उहो वही आहे। असांजा उहे मामला, उहे मसइला, उहे मुश्किलातूं जेके असां अक़ुल जे ज़रिए बि हल न आहियूं करे सघंदा, उहे ॻाल्हियूं सेखारण लाइ अल्लाह पाक अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम मोकिलिया, उन्हनि ते वही नाज़िल फरमाई ऐं असां ताईं दीन जो इल्मु पहुचायो। ख़बर पई वही ऐं दीन जूं ॻाल्हियूं शुरू उतां थींदियूं आहिनि जिते अक़ुल जी पहुच ख़तमु थी वेंदी आहे। जॾहिं दीन जो दर्जो इहो आहे जिते अक़ुल जी पहुच ई न आहे त पाण सोचियो असां दीन खे अक़ुल ते कीअं था तोरे सघूं। हिकु तारीख़दान निहायत प्यारो मिसाल बयानु कयो आहे। लिखनि था, अक़ुल जो मिसाल सोनार जी ताराज़ी जीअं आहे। सोनार जी ताराज़ी वॾे कमाल जी हूंदी आहे। हीअ सिर्फ़ु ग्राम ई न बल्कि मिलीग्राम बि ॿुधाईंदी आहे। पर उन ताराज़ी ते असां जबल खे नथा तोरे सघूं। जेकॾहिं वॾो पथर उन नंढड़ी ताराज़ी ते रखे छॾियूं त उहा ताराज़ी टुटी पवंदी। ईअं ई दीन जेको आहे उनजो मिसाल जबल जीअं आहे। अक़ुल जो मिसाल उन नंढड़ी ताराज़ी जहिड़ो आहे। असां दीनी अहकाम ऐं मसइलनि खे पंहिंजे अक़ुल सां नथा तोरे सघूं। जेकॾहिं वही जे दायरे में अक़ुल खे इस्तेमालु कंदासीं त भटकी वेंदासीं। उन करे दीनी अहकामनि ऐं मसइलनि जूं जेकी हिकमतूं सम्झ ईंदियूं आहिनि उन ते अल्लाह पाक जो शुक्र अदा कयो। जेकॾहिं सम्झ नथियूं अचनि त सम्झी वञो त असांजी सम्झ नंढी आहे। अल्लाह ऐं रसूल जा इरशादात असांजी सम्झ खां मथे आहिनि। गुज़र जा अक़ल से आगे के ये नूर चरागे राह है मंज़िल नहीं है। यानी अक़ुल हिकु नूर आहे जेको असांखे ॾिनो वियो आहे त जीअं उन जे ज़रिए रोशनी हासिलु कयूं, पर असुलु मंज़िल ही न आहे। मंज़िल कहिड़ी आहे? अल्लाह ऐं रसूल जी रिज़ा, दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी। लिहाज़ा अक़ुल खां रोशनी ज़रूरु वठो, पर उन जाइ न थी वञो। उन खां अॻिते गुज़री करे पंहिंजी मंज़िल ते पहुचो ऐं अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे राज़ी कयो। हीअ ॻाल्हि यादि रखो त अक़ुलमंद हुजणु ॿी ॻाल्हि आहे, अक़ुल परस्त हुजणु ॿी ॻाल्हि आहे। अक़ुलमंद हुजणु त तमामु चङी ॻाल्हि आहे। क़ुर ऐं हदीस में अक़ुल जूं खोड़ फ़ज़ीलतूं बयानु कयूं वयूं आहिनि। हा, अक़ुल परस्ती दुरुस्त न आहे। अक़ुलमंदी हीअ आहे त बानो अल्लाह जे रसूल जे अहकाम खे सम्झण जे लाइ, पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं सोचण जे लाइ पंहिंजे अक़ुल खे इस्तेमालु करे। जॾहिं त अक़ुल परस्ती जो मतिलबु आहे अल्लाह जे रसूल जे अहकाम जे मुक़ाबले में पंहिंजे अक़ुल खे इस्तेमालु करणु। क़ुर जेको कुझु चयो उनखे मञण जे बजाए पंहिंजे नाक़िस अक़ुल जे ज़ोर ते उनजो इनकार करणु, हीअ अक़ुल परस्ती आहे ऐं हीअ निहायत ई बुरी शइ आहे।